इते अवां बि ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। जामशोरो खां जुडिशल मैजिस्ट्रेट जो थाणे ते छापो हयो वियो आहे। बेगुनाह गिरफ़्तार कयल 3 नौजवान बाज़ियाब कया विया आहिनि। छापे दौरान अब्दुल्ला चावड़ो में खंबियल 2 भाइर वसीम ब्रोही, अली अहमद ब्रोही ऐं दादू वासी एहसान पमर बाज़ियाब कराया विया आहिनि। अदालती छापे दौरान 3 ॼणनि खे SHO मज़हर नाइक जे क्वार्टर मां बाज़ियाब करायो वियो। जामशोरो में छापे दौरान हथ आयल नौजवाननि जे वारसनि जो थाणे आलो एहतिजाजी मुज़ाहिरो। पुलिस असांजे नौजवाननि खे बिना जवाज़ 3 ॾींहं अॻु चावड़ा ॻोठ मां खंबे वई हुई। पुलिस छापे दौरान रोक रक़म, सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान बि खणी वई आहे। अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। जुडिशल मजिस्ट्रेट जो थाणे ते छापो, बेगुनाह गिरफ़्तार कयल 3 नौजवान बाज़ियाब कया विया आहिनि। छापे दौरान ॻोठ अब्दुल्ला चावड़ो मां खंबियल 2 भाइर वसीम ब्रोही, अली अहमद ब्रोही ऐं दादू वासी एहसान पमर खे बाज़ियाब करायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां शेयर करे रहिया आहियूं। जामशोरो खां जुडिशल मैजिस्ट्रेट जो थाणे ते छापो हयो वियो आहे। बेगुनाह गिरफ़्तार कयल 3 नौजवान बाज़ियाब कया विया आहिनि। छापे दौरान ॻोठ अब्दुल्ला चावड़ो मां खंबियल 2 भाइर वसीम ब्रोही, अली अहमद ब्रोही ऐं दादू वासी एहसान पमर बाज़ियाब कराया विया आहिनि।